नौशेरो फिरोज़ भट्ट सां ॻोठ सोराब ख़ान मरी जे ॻोठाणनि जो क़ुरान पाक खणी नेशनल प्रेस क्लब अॻियां अनोखो एहतजाज। बशीर मरी, शबीर मरी, एजाज़ मरी, तारिक हुसैन मरी, सिकंदर मरी जे पंहिंजा नंढड़ा ॿार वठी नेशनल प्रेस क्लब अॻियां कैंप लॻाए इंसाफ़ लाइ क़ुरान पाक खणी अनोखो एहतजाज कयो वियो। शबीर मरी क़ुरान हथ में खणी सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, MP मुमताज़ चांडियो, MPA ज़ुल्फ़िकार पीहण, सेशन जज ज़िले सदर सुहेल अख्तर अब्बासी, मसरूर राजपुर ख़िलाफ़ भंभरो DC चौक। नौशेरो फिरोज़ SSP नौशेरो फिरोज़ खे क़ुरान जो वास्तो विझी अपील कई त क़ुरान जे सदक़े में असां ॻोठाणनि जूं हयातियूं बचायूं ऐं असां 20 सालनि खां ज़ुल्म सही हाणे सफ़ा बेज़ार थी चुका आहियूं। नवाब मरी डान ॻोल्हो आहे। नौशेरो फिरोज़ अधु शहर ते कब्ज़ो करे वरितो आहे। पीपुल्स पार्टी जी आड़ वठी साॻियो ज़ाब्ताख़ोरी जो धंधो शुरू कयो वियो आहे। हुन चयो त मुंहिंजो पुटु निसार ऑफिसर आहे, हुनजो हिकु भाउ सोराब तपेदार आहे, हिकु भाइटियो कादर दाद असिस्टेंट मुख़्तियार आहे। उन्हनि खां समूरे इलाइक़े जा खाता फेराए छॾिया आहिनि। हीउ नवाब मरी चए थो त मां नौशेरो फिरोज़ जो डान ॻोल्हो आहियां, मां पैसा ॾेई सभाणो पले छॾिया आहिनि। को बि एहतजाज कंदो त उनखे ॾींहं जा तारा ॾेखारींदसि। असां सिंध हुकूमत खां ज़िले इंतिज़ामिया वस वारनि खे हिन क़ुरान जो वास्तो ॾेई चऊं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। असां परेशान आहियूं, असां ॿारनि बचनि समेत पाण साड़ींदासीं। हिन जो ज़िम्मेवार नवाब ऐं जा भाइर हूंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।